द हिस्टोरिकल पॉइंट्स यूट्यूब चैनल तां सभिनी दोस्तनि खे शेर अल बुखारीअ जो सलाम क़बूल पवे। तारीख़ जे पननि तां दज़ छंडींदे अॼु मुंहिंजी नज़र पाताल में पयल पाताल बंदर ते पई, जेको उन दौर जो वॾो वापारी मर्कज़ हूंदो हो। सिंधु दरिया जे छोड़ वटि मौजूदा ठट्टे ज़िले जे क़दीम दौर जो हिकु शहर ऐं बंदर, जेको पाताल बंदर जे नाले सां मशहूरु हो। हितां खां दरिया ॿ शाख़ूं थी वहंदो हो। 325 क़बल मसीह में जॾहिं सिकंदर आज़म सिंध ते काह कई, तंहिं दौर में हिन बंदर जी वॾी हाक हूंदी हुई, जंहिं करे यूनान जे तारीख़दाननि उन जो तफ़सील सां ज़िक्र कयो आहे। मेजर जनरल हेक पंहिंजे किताब द इंडस डेल्टा कंट्रीअ में ॼाणायो आहे त हज़रत सुलेमान जे वक़्त में डुंगियूं ऐं जहाज़ सिंधु नदीअ जे पाताल बंदर वटि अची बीहंदा हुआ। हिते सिंधु नदी अची छोड़ कंदी हुई ऐं मिस्र मुल्क जा जहाज़ पिणु पाताल बंदर ताईं ईंदा हुआ। हिन क़दीम शहर ऐं बंदर जा आसार केटी बंदर ऐं शाह बंदर जे लॻ सरखाणी क्रेक में ॿुॾल आहिनि, पर कॾहिं कॾहिं समुंड जी वीरनि लहण खां पोइ नज़र ईंदा आहिनि। हीउ सूरजवंशी घराणे सिंधु तहज़ीब जो अवाइली बंदर आहे। दरिया जी हिकु शाख़ जेका शाह बंदर ॾांहुं वेंदी हुई, जंहिं ते शाह कपूर तरफ़ उहो बंदर हो। जनरल हेक साॻिए किताब जे 20 सुफ़े ते लिखियो आहे त अक्षु इकू कुल वारा हिन बंदर ते रहंदा हुआ। अक्षु इकू सूरजवंशी घराणे जो पहिरियों बादशाह हो, जेको गौतम बुद्ध जी भेण इला सां परिणियल हो। मूंखे उमेद आहे तव्हांखे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आई आहे त हिन वीडियो खे लाइक कयो ऐं उन सां गॾोगॾु चैनल खे सब्सक्राइब कयो। अॻी वीडियो जे अचण ताईं शेर अल बुखारीअ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।